जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। हीअ ख़बर न्यायधानी बिलासपुर जी आहे। बिलासपुर शहर में हर साल वांगुरु इन साल भी हैंड्स ग्रुप पारां विशाल रक्तदान शिविर जो आयोजन 10 ऐं 11 अगस्त जो 3 जगहुनि ते राजीव प्लाजा, रामा मैग्नेटो मॉल ऐं 36 मॉल में कयो वियो, जाते थैलीसीमिया पीड़ित ॿारनि जे लाइ ब्लड इकठो कयो वियो। 2 ॾींहनि जे हिन रक्तदान शिविर में रक्तदान करण वारनि खे पौधो ॾेई करे सम्मानित कयो वियो ऐं उन्हनि सां विनती कई वई कि उहो कम से कम 5 पौधा पंहिंजे आस-पास ज़रूरु लॻाइनि। हिन शिविर में कुल 300 यूनिट ब्लड इकठो कयो वियो। हिन साल हैंड्स ग्रुप सां गॾु सिंधु चेतना, रोटरी मिड टाउन, राजीव प्लाजा व्यापारी संघ, लाइनेस सम्मान, बिलासपुर आर्मी गोज़ राउंड टेबल 300, बिलासपुर आर्मी गोज़ लेडीज सर्कल 154, लाइनेस केयर, यूथ चैम्बर ऑफ कॉमर्स, BNI, अरीना मल्टीमीडिया, गुरुकुल अकेडमी, CA इंस्टीट्यूट, रामा मैग्नेटो मॉल, 36 मॉल, एकता ब्लड बैंक सभिनि हिन विशाल रक्तदान शिविर में पंहिंजी सहभागिता निभायऊं। सहयोगी रहिया धीरज रोहरा, अविनाश आहूजा, राम सुखीजा, शंकर मनचंदा, पंकज असरानी, मनोहर वाधवानी, अजय खुशलानी, मनीष बुधवानी, संतोष बुधवानी, नीरज जग्यासी, मनीष जीवनानी, विकास जीवनानी, मुकेश विधानी, दयानंद तीर्थानी, इन्हनि सभिनि जो विशेष सहयोग रहियो। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसिताणी। अगरि हीअ न्यूज़ तव्हांखे वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।